अदा आखिर पाण केतिरो ख़ामोश रहंदासीं? छा पंहिंजी ज़मीन पाण वारसनि जे हूंदे लावारिस पई हूंदी? बस छा कजे, मां भी खरे जो खौफ में अची जमीन जे सौदे तां फिरी वियसि। न त हिन वक़्त ताईं सारिंग वीचारो पैसा भी ॾेई वञे हा। अदा मञा थो सारिंग जो ॾोह न आहे, पर सारिंग प्यार वारी ॿोली सम्झे ई नथो। मजीद कंहिंखे सम्झा कंहिंखे सम्झायूं, पाण त वॾे हज़ार में अची विया आहियूं। अदा हाणे सभिनि सां ॻाल्हाइणो पवंदो, या वॾेरो हुजे या खेरो हुजे या वरी सारिंग हुजे। हाणे सभिनी सां बंदूक जी नोक सां ॻाल्हाइणो पवंदो। बस हाणे एॾो जज़्बाती न थी, अल्लाह साईं पंहिंजी गैबी मदद कंदो। निज़ामी थेलो वठ। मोहतार हिन में छा आहे? हिन में कुछ पैसा अथई, वञी गादी वटि पहुचाए। मोहतार सम्झ त पहुची आ। वॾे जी बादशाही जो ख़ैर। ख़ैर हुजे। निज़ाम अॼु गादी कांडे कीअं भुलिजी पियो आहियां? वॾा लॻे थो माल खणी आयो थी। वॾा तुंहिंजे लाइ रेस मिठाई मोकिली आहे। हे त वॾे थोरा थिया वॾा। सिर इहा ॻाल्हि न कर, वॾे जे मथां असांजा बि थोरा आहिनि। वॾा हाणे मां हलंदुसि। अला वई अला वई। अफ़सोस आहे मूंखे खैरा, तो जहिड़े ख़तरनाक खिलाड़ी खां वो कल जो बात ॻाढ़ो छोरो कीअं बची वियो? खैरा छो तो को हथियार हलाइण विसरी विया नी छा? रेस हथियार हलाइण त न विसरिया, पर हू मुंहिंजी गोली जे निशाने खां परे हुयो ऐं मथां सॼ बि लॻण हुयो। खैरा तूं हुनखे होशियार करे छॾियो आहे, हाणे मूंखे कुझु करणो पवंदो। मुतार छो त हिन पेट्रोल मथां तीरी सघियो, बाबा एतिरी कावड़ न कयो। खैरा अञा मां कावड़ न कयां, वॾी ॻाल्हि करे छॾी थी। मस्ता भजन जी कोशिश कई थई। वीरत वीरत खबरदार सारिंग, मता मुझे खोले जी कोशिश कई थी, उठो नथी नहीं। वीरत वीरत ना काले भजन सोचे हल कुत्ते के खणी हल हली बदीस। हेलो बाबा साईं। हाँ निज़ाम ॻाल्हि कर। बाबा साईं हिकु बुरी ख़बर आहे। छा थियो आहे निज़ाम? ख़ैर त आहे? बाबा साईं सारिंग ऐं दरिया ख़ान पंहिंजे कमदार खे
अगवा खयूं था वञनि तव्हां जल्दी पुॼो। उन बागा पहुचूं तो काथे पहुचूं? बोतार जेको दरिया जे भरिसां बाग आहे। ठीक है पहुचूं था, तू उन ते नजर रख। अद्धा बावल अद्धा अचण में ॾाढी देर कई आहे। ख़बर ना खाते में अधा ले अचण में देर कई आहे। अद्धा मां त चवां थो हली ॿार ॾिसूं, अद्धा वियो काॾे? जेका तुंहिंजी मर्ज़ी अधा। अधा वयो तो वयो केॾां? न होटल ते मिलियो न ॻोठ में मिलियो। अद्धा बावल अद्धा मतां ज़मीन ते निकिरी वियो हुजे, अच त ज़मीन ते ॻोल्हियूं। अनु अर्पिता कौन जा पुट बस उठ आ। संभाल पान के जान जा पुत्र। अद्धा बावल अधा खाते में तू मुझे फिक्र न कर, तू भई जान छड़ा। ना अद्धा तोखे छॾे कोन ॾींदुसि। तू निकिरण जी कर, हल मूंखे मारे छॾनि। इन्हनि खे छॾ, अद्धा बावल खे गोली लॻल आहे, पहिरियों उन जो बंदोबस्त कयूं। निज़ामू किथे आहिनि? अचो बोतार तव्हांखे ॾेखारियां। परेरा तोसां मुंहिंजी का बि दुश्मनी न आहे, पोइ हिते छो आया आहियो? तू छा समझे तो? असां वॾेरे खां ॾाढा आहियूं। हेठि कर पंहिंजा हथ। तोखे ख़बर न आहे तुंहिंजे साम्हूं फ़ाराओ ख़ान बीठो आहे। बोतार इन कदम खणण ते असांखे मजबूर कयो वियो आहे, बाक़ी तव्हां सां असांजी दुश्मनी काई बि कोन्हे की। हा मुंहिंजी बि तोसां का बि दुश्मनी कोन्हे। मुंहिंजी दुश्मनी आहे सिर्फ़ सारंग सां। तुंहिंजे पीउ
सारंग जे चमड़ सां मूंसां फिटायो अथसि। पर वरेरा मां पंहिंजे पीउ खे छॾण लाइ कुझु बि करे सघां थो, कुझु बि। जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ खे ज़िंदा ॾिसणु चाहीं थो न त मुंहिंजो हर हुकुम मञणो पवंदो। छा बाबा तव्हां वटि आहे? हा, तुंहिंजो पोढ़ो पीउ मां वटि आहे। जे पंहिंजे पीउ जो ख़ैरु घुरणु चाहीं थो ऐं हुनखे ज़िंदा ॾिसणु चाहीं थो न त पोइ मुंहिंजो हर शर्त मञणी पवंदई। प्रेस बाबा खे छॾाइण लाइ जेकॾहिं ज़हर जो वठो पीअणो पियो त पींदुसि। तव्हां पंहिंजा शर्त ॿुधायो। ज़हर तोखे न आहे पीणी, ज़हर तुन कमीने सारंग खे ॾियणी आहे। वरेरा तव्हांजो छा मतिलबु आहे? मूंखे अॼोकी राति में सारंग जो लाश खपे, न त अॼु सुबुह जो तोखे पंहिंजे पीउ जो लाश मिलंदो। न भूतार न, ईअं न कजो। मूंखे तव्हांजो हर शर्त मंज़ूर आहे, पर तव्हां बि मूंसां हिकु वाइदो कयो, बाबा खे कुझु न थियणु खपे। राति ताईं मुंहिंजो वाइदो आहे, तूं सारंग खे क़त्ल करे ऐं मुंहिंजी हवेली ताईं जाए, पंहिंजे पीउ खे वठी वञजांइ। निज़ामो कंदार खे खोल। जी बोतार। होटल में खाइण पी अचूं। एतिरो ठाउको बि नथी, मुल्क जा हालात ख़राब आहिनि। अदा असांजी दुश्मनी कंहिंसां न आहे, असां पोइ छो ॾिजूं? ॿाहिरि वञण जी का बि ज़रूरत न आहे। अदा मां त हलां ई थो, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी। मूंखे सौट जी ज़िंदगी खां बाबा जी ज़िंदगी अज़ीज़ आहे। जेकॾहिं बाबा लाइ सौट खे क़ुर्बान न कयमि त सॼी उमिरि इहो ई ॾुख ॻारे छॾींदो, या हीउ सॼो वाक़ियो सौट खे ॿुधायां? न न न, सौट खे न ॿुधायां। वॾेरो वॾो ज़ालिम इंसानु आहे, उन में रहण जी उमेदु नथी थी सघिजे। जेकॾहिं सौट वॾेरे ख़िलाफ़ु को क़दम कयूं त बाबा जो मूंखे लाश मिलंदो, बसि सौट खे ई बाबा मथां क़ुर्बान थियणो पवंदो। पर सौट जो पुछे कमदार काॾे वियो, पोइ छा थींदो? चवंदोमांसि कूड़ सूड़ हणी जान छॾींदुमि। वॾेरा तूं सुतल शींहं खे जगायो आहे, तूं इंसान न हिकु शैतान आहीं। तूं धरती जो सिंगार न पर धरती जो दाग आहीं। तोखे बख़्श छो कबो? बुढ़ा तूं मूंखे बख़्श न कंदे, तूं आहे कहिड़ी शइ? तुंहिंजी बकवास बंदि छो नथी थिए? मीना तूं मूंखे मारे छॾ, तो लाइ इहो बहितर आहे। न त मां तोखे बंदूक हणी तुंहिंजा फिफड़ ई ॿाहिरि कढी छॾींदुसि। केरु थो तोखे माफ़ करे? तूं थोरी देर जो महिमान आहीं। थोरी देर खां पोइ तूं लाश जी शिकल इख्तियार कंदे, लाश जी। साहब जो हाल बचा है। अल्लाह पाक खैर देवा, इंडियन मट्टी में लेकिन अब खराब है, फ्रूट खराब। डॉक्टर साहब की फीस ले। ठीक है, कौन गया? अरे तव्हां खे केतिरा तक रोकियो आहे? सारंग होश में न आहे। तव्हां खे ॿाहिरि वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? सिद्धा साईं तव्हांजे करे ॿाहिरि विया हुआसीं, तव्हां घर में कोन हुया हुए। तव्हांजी लापरवाही जे करे कहिड़ो नुक़सान थी वियो? इहा गोली सीने में बि लॻी सघे पई। इहो बि अलाह पाक जो शुक्र आहे जंहिं तव्हांखे ज़िंदगी ॾिनी। साईं सीने में गोली हलाइण लाइ शींहं जहिड़ो जिगर खपे। हा साईं, जेका ई शींहं आयो तव्हां ई आहियो, बाक़ी तव्हांखे को बस आहे।
छोटे कमदार किथे आहे? सोट कमदार ॻाल्हि का सोटे छा थो चवण चाहीं? सोट कमदार खे तूं आज़ाद करे छॾियो। सोटे तो मूंखां पुछा कई हुन कमीने खे छो चई? सोट कमदार बाबा जो ॾस ॾेई छॾियो, मूं खे आज़ाद करे छॾियो। एतिरो जल्दी कमदार तोखे चाचा जो ॾस ॾेई छॾियो? मां त हैरान आहियां सोटे। सोट पादर चङनि भलनि खे भाड़ी करे छॾींदो आहे, हू त टके जो कमदार आहे। सोटे कमदार एतिरो आसानी सां ॾस ॾियण वारो कोन हुयो, भली हुनखे बंदूक खणी आ, पर लॻे थो कमदार तोखे बेवकूफ़ बणायो वियो आहे। सोट कमदार एतिरो बि सियाणो न आहे जो दरिया खान खे बेवकूफ़ करे सघे। पोइ चाचा जो किथे ॾस ॾिनो अथसि? सोट राति उन जॻह ते तव्हांखे वठी हलंदुसि, तव्हां परेशान न थियो। ठीकु आहे सोटे, पोइ राति हर हाल में चाचे खे आज़ाद करींदासीं। तारे हिकु ॻाल्हि पुछांव, तव्हां नाराज़ न थींदव? कमदार हिकु ॻाल्हि छा बाबा, तूं हज़ारे ॻाल्हि पुछ। तार तव्हां छा था सम्झो, दरिया खान पंहिंजे पीउ जे करे पंहिंजे सोट जो क़त्ल कंदो? अरे कमदार गुलाब हुनजो पीउ आहे ऐं सारे हुनजो सौट आहे, छा पीउ खां मथे उनखे सौट आहे छा? तार पंहिंजे सोट खे क़त्ल करण वक़्तु हुनजा हथ ॾकंदा कोन? कमदार अॼुकल्ह मोहबत रिश्तनि में किथे रही आहे? अरे ॿुधो कोन अथई, रत रत खे बाहि लॻी वई आहे। सारंग तुंहिंजे ॿाहिरनि सां मल करे वियो आहे, चइबो त सारंग पंहिंजे मट पाण आहे। अरे रे मजू तूं असांखो पुछण आयो आहीं या असांजे फटनि ते लूण बुड़के आयो आहीं? अरे मजीद तू चुप कर, मां खैर का हाल तो वठा। और हवाल वठण जी का बि ज़रूरत न आहे, तव्हां लड़ी आया वे बस घणो कुझु थी वियो। ऐं चलो कमदार निज़ाम हेॾे अचो। ठीकु आहे भोतार, इहो राति असां कमु करे छॾींदासीं। सारंग छा सलाह आहे, बाबा खे छॾण हलिजे या न? सोटे सलाह वरी चाची, हल चलऊं। दादा मूंखे न वठी हलंदव छा? करू भाउ तूं घर जो ख़्यालु रख, जेकॾहिं को दुश्मन अची वञे असां मस्त मुक़ाबिलो कजां। जीअं हुनखे ख़बर पवे सारंग जो भाउ सारंग वांगुरु दिलेर आहे। दादा तव्हां बि बाबा जी चाह ते आयो ऐं तव्हां दुआ कयो त तव्हां वांगुरु मां बि दुश्मन सां अखियुनि सां मिलाए ॻाल्हाए सघां। ख़ुदा कंदो तूं हमेशह शींहं वांगुरु गॾंदो रहंदे, मुंहिंजी तोसां दुआऊं गॾु आहिनि। आमीन। अदा पोइ अव्हां जल्दी कयो, देरि न कयो, किथे अव्हां खे वञण में देरि न थी वञे। ठीकु आहे दा, पोइ जे हूंदी आहे सुबुह मिलंदासीं। अचु सोट हलो।